वेलकम बैक नासिम। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे नसीराबाद में अपडेट का तालु तो नसीराबाद शहर में वधंदड़ बदमनी खिलाफ एहतजाज कंदड़ शहरन मथा केस दाख़िल करण खिलाफ शटरबंद हड़ताल कई वही है, जडे त कारोबारी मरकज़ बंद किया वियो है। SSP कंबर शहदाद को शटरबंद हड़ताल और एहतजाज जो नोटिस वठी छॾियो है। असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं। नसीराबाद शहर में वधंदड़ बदमनी खिलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। शहर में शटरबंद हड़ताल करे कारोबारी मरकज़ बंद किया विया आहिनि। अहम खबर है वाक़े अपडेट का नालू तो नसीराबाद शहर में वधंदड़ बदमनी खिलाफ एहतजाज कंदड़ शहरन मथा केस दाख़िल करण खिलाफ शटरबंद हड़ताल कई वही है। कारोबारी मरकज़ बंद किया विया आहिनि। SSP कंबर शहदाद कोट शटरबंद हड़ताल और एहतजाज जो नोटिस वठी छॾियो है। असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं। नसीराबाद में वधंदड़ बदमनी खिलाफ़ एहतजाज कंदड़ शहरन मथा केस दाख़िल करण खिलाफ़ शटरबंद हड़ताल कई वही है, जॾहिं त कारोबारी मरकज़ बंद किया विया आहिनि। SSP कंबर शहदाद कोट शटरबंद हड़ताल और एहतजाज जो नोटिस वठी छॾियो। गश्ती पुलिस इंचार्ज एजाज़ बुगियो मुअतल कयो वियो आहे। अहम खबर है एक दफ़ो बीहर के अपडेट का नालू तो नसीराबाद शहर में वधंदड़ बदमनी खिलाफ एहतजाज कंदड़ शहरन मथा केस दाख़िल किया वियो है। अहम खबर है के अपडेट का नालू तो नसीराबाद शहर में वधंदड़ बदमनी खिलाफ एहतजाज कंदड़ शहरन मथा केस दाख़िल करण खिलाफ शटरबंद हड़ताल कई वही है, जडे त कारोबारी मरकज़ बंद किया विया आहिनि। SSP कंबर शहदाद कोट शटरबंद हड़ताल और एहतजाज जो नोटिस वठी छॾियो है। गश्ती पुलिस इंचार्ज एजाज़ बुगियो के मुअतल किया वियो है। अपडेट का नालू अहम खबर है तो नसीराबाद शहर में वधंदड़ बदमनी खिलाफ एहतजाज कंदड़ शहरन मथा केस दाख़िल करण खिलाफ शटरबंद हड़ताल कई वही है। कारोबारी मरकज़ बंद किया विया आहिनि। SSP कंबर शहदाद कोट शटरबंद हड़ताल और एहतजाज जो नोटिस वठी छॾियो है। असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर पिया कयूं तो नसीराबाद में वधंदड़ बदमनी खिलाफ़ एहतजाज कंदड़ शहरन मथा केस दाख़िल करण खिलाफ़ शटरबंद हड़ताल कई वही है, जॾहिं त कारोबारी मरकज़ बंद किया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं बशीर लगारी खां। जी बशीर, छा अपडेट्स आहिनि? हाँ जी, अवांखे ॿुधायां त नसीराबाद शहर में गुज़िरियल 2 ॾींहंनि जे अंदरि जेको आहे 5 वारदातूं जेके चोरी ऐं धाड़नि जूं थियूं, उन खां पोइ नसीराबाद शहरी इंचार्ज जेको आहे जे अॻवाननि उन्हनि गुज़िरियल ॾींहुं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे करण खां पोइ नसीराबाद पुलिस उन्हनि अमन घुरंदड़ शहरनि ते रमिजी पई ऐं उन्हनि नसीराबाद शहर जे शहरी इंचार्ज जे सदर माशूक कलपत्रो समेत 21 ॼणनि ते जेको आहे केस दाख़िल कयो हुयो। उन केस दाख़िल करण खां पोइ अॼु शहरनि जेको आहे पाण मुरादो नसीराबाद शहर बंदि करे छॾियो आहे, जंहिंमें रेशम गली आहे, क्लास मार्केट आहे समेत समूरो जेको शहर आहे उहो मुकमल तौर बंदि आहे। शहरी इंचार्ज जे शटरबंद हड़ताल खां पोइ जेको आहे SSP कंबर शहदाद कोट नोटिस वठंदे पुलिस शहरनि सां जेको आहे बदतमीज़ी कंदड़ गश्ती जेका पुलिस जे इंचार्ज एजाज़ बुगियो खे सस्पेंड ऐं रिवर्ट करे छॾियो आहे। जी, वॾी महिरबानी बशीर लगारी अपडेट्स ॾियण लाइ।